فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله أرسله بالحق بشيرا ونذيرا بين يدي الصراط من يطع رسوله فقد صدق الله ومن يعص الله رسوله فقد ضل اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فأعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم واتقوا الله الذي تساءلون به بالأرحام إن الله كان عليكم رقيبا معزز سامعین کرام، دین اسلام وہ عظیم دین ہے جے اساں پوری مسلمانن کے ایمان وارن کے اساں جے زندگی جے ہر معاملات جے اندر اساں جی رہنمائی کئی آ ہن دنیا میں اساں جی زندگی گزارن جے لائے کو بہڑو معاملو باقی نہ ہے جن میں دین اسلام اساں کے بے جے حوالے کयो ہوجے یہی سبب ہے جو اللہ رب العالمین اسائی تمام کے پیدا کرنے کا کو ایک اہم یہ حق بدایو ہے تو مسلمان جو پنجے مسلمان بھائرن سان سٹھو ورتا ہون کھپے، پنجے مٹن سان، پنجے مائٹن سان، پنجے عزیزن سان، پنجے قریبن سان، پنجے رشتے دارن سان، پنجے رت جے رشتن سان۔ یہ سبب ہے ابو ایوب انصاری رضی اللہ تعالی عنہ فرمائے تو اللہ کے نبی صلی اللہ علیہ وسلم کا ایک مانو سوال پوچھو تو یا رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم مکھے اہڑو عمل بدایو جن عمل جے کرے قیامت جے ڏينهن آؤں جنت میں پہچی وجا جہنم جے باغ بچی وجا۔ اللہ کے نبی صلی اللہ علیہ وسلم
उनखे हीअ सभ खां पहिरियां अमल ॿुधायो, अन ताबुदुल्लाह वला तुश्रिकु बिही शैआ। पहिरीं ॻाल्हि इहा आहे जो अल्लाह जी ज़ात सां गॾु कंहिंखे शरीक ऐं भाईवार न बनाइजे। वतुकीमु सलात वतुतियु ज़कात। ॿियो अमल इहो आहे जो निमाज़ खे क़ाइम कजी, ज़कात खे ॾिनी, ऐं आख़िरी जन्नत में पहुचण जे लाइ अमल इहो आहे वतसिलु अरहाम, यानी पंहिंजे अज़ीज़नि सां, क़रीबनि सां, मिटनि सां, रत जे रिश्तनि सां सिलह रहमी कजी, यानी माइटी न जोड़ी। ऐं इन अमल जे करे तूं क़यामत जे ॾाढे जन्नत में पहुची वेंदे। हिकु ॿी रवायत आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त तव्हां सलाम खे आम करियो, ऐं सलाम खे आम करण सां करो गॾु तव्हां नेकी जे कमनि में, यानी राति जो जॾहिं माण्हू सुतल हुजनि उन टाइम ते तव्हां अल्लाह पाक जी इबादत करियो, ऐं उन सां करो गॾु तव्हां मिठी माइटी खे निभायो। ऐं ही उहे अमल आहिनि जिन अमल जे करे तव्हां क़यामत जे ॾाढे जन्नत में पहुची वेंदा। ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जॾहिं हिन इंसान खे पैदा कयो ऐं पैदा करण खां पोइ अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेका मिटी माइटी आहे, इहा मिटी माइटी अल्लाह पाक जे अर्श अज़ीम खे चमड़ी पई। अर्रहमु मुअल्लक़तुन बिल अर्श तक़ूलु मन वसलनी वसलहुल्लाह व मन क़तानी क़ताहुल्लाह। ऐं इहा मिटी माइटी, रिश्तेदारी, रत जा रिश्ता, इहा मिठी माइटी जेका आहे, इहा सिलह रहमी अल्लाह पाक जे अर्श सां लटकजी पई। ऐं चवण लॻी, ऐं मुंहिंजा अल्लाह, जेको मूंखे पाण में ॻंढे, रत जे रिश्तनि खे निभाए ऐं पंहिंजो पाण में सुलह करे, ऐं मुंहिंजा अल्लाह उनखे तूं मिलाए छॾ। अरहम मुअल्लक़तुन बिल अर्श तक़ूलु मन वसलनी वसलहुल्लाह। ऐं इन माइटी मिटी चयो, अल्लाह जेको मूंखे ॻंढण जी कोशिश करे, अल्लाह हुनखे तूं पाण में मिलाए छॾिजी, ॻंढाए छॾिजी। अल्लाह जेको मूंखे टोड़े, जेको मूंखे धार धार करे, जेको मूंखे रिश्तेदारी खे फिटाए, अल्लाह उनखे तूं पंहिंजो पाण खां धार करे छॾिजी। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, ही उहा शइ आहे जंहिं शइ जे मुतल्लिक़ अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ये मिठी माइटी जे लाइ सदको सभ खां अफ़ज़ल अमल आहे। अल्लाह जे पैगंबर फरमायो, असदक़तु अल मिस्कीन सदक़तुन। सदको माण्हू कंहिंखे ॾींदो आहे? जेको पाड़े में, राज में, ॻोठ में गरीब ऐं मिस्कीन माण्हू हूंदो आहे, उनखे माण्हू सदको ऐं ख़ैरात कंदो आहे। पाड़े जो लिहाज़ कंदे, ॻोठ जो लिहाज़ कंदे, क़ौम जो लिहाज़ कंदे, माण्हू उन राज में मिस्कीन गरीब, उन वीचारे मिस्कीन खे माण्हू पंहिंजे दौलत मां, पंहिंजे मिल्कत मां सदको ऐं ख़ैरात कंदो आहे। लेकिन अल्लाह जे पैगंबर फरमायो, इहो मिस्कीन सां ताउन करणु, इहो सदको सिर्फ़ सदको आहे। इहो सिर्फ़ सदको आहे। इन सदके जो तव्हांखे सवाब ज़रूर मिलंदो, पर अल्लाह जे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह फरमायो, पर जॾहिं तव्हां सदको पंहिंजे अज़ीज़नि सां, क़रीबनि सां, रिश्तेदारनि सां, मिटनि माइटनि खे ॾियो था, अल्लाह जे पैगंबर फरमायो, जेको तव्हांजो क़रीबी रिश्तेदार आहे, उन क़रीबी रिश्तेदार में तव्हांजो गरीब भाउ आहे, या उन सां गॾोगॾु तव्हांजो चाचो आहे,
या तव्हांजो मामू आहे, या तव्हांजी मासी आहे, या तव्हांजो मासात आहे, या तव्हांजो सौट आहे, या उहे करीबी रिश्तेदार जेके रत जा रिश्ता आहिनि, अल्लाह जे पैगंबर फरमायो तव्हां उनखे सदको ॾियो था, उन जा ॿ फ़ाइदा आहिनि। हिकिड़ो फ़ाइदो इहो जो जेकॾहिं करीबी रिश्तेदार मिट माइट खे तव्हां सदको ख़ैरात ॾींदा, उनमें हिकु त सदको तव्हांजो अल्लाह क़बूल कंदो, नंबर ॿी ॻाल्हि इहा आहे जो उन जे करे ॿियो सवाब डबल सवाब ई थींदो, जो अल्लाह ताला इन सिलह रहम जे करे अल्लाह रब्बुल आलमीन तव्हांखे डबल सवाब ॾींदो। हुते सिर्फ़ जेको परे जो रिश्तो ग़रीब जो आहे उनखे सिर्फ़ सदके में शुमार, उनजो सदके जो सवाब तव्हांखे मिलंदो, पर हुते सदके जो सवाब त मिलंदो, पर मिटी माइटी सिलह रहमी खे सदको करण जे करे अल्लाह ताला तव्हांखे सदके जो त अजर ॾींदो, पर गॾोगॾु तव्हांखे जेका सिलह रहमी आहे, मिटी माइटी आहे, उन जे करे अल्लाह ताला तव्हांखे डबल सवाब ॾींदो। बल्कि नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां सदको उन माण्हू खे करियो। अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो? पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त सदको उन माण्हू खे करियो जंहिंजे दिल में तव्हांजे अज़ीज़ ऐं करीब रिश्तेदार जी तव्हां सां अंदरूनी छिपियल दुश्मनी आहे। हिकिड़ो अहिड़ो तव्हांजो रिश्तेदार आहे, अहिड़ो तव्हांजो माइट आहे जेको खुली तव्हांजी मुखालफ़त नथो करे सघे, खुली तव्हां सां विड़ी नथो सघे, आहे तव्हां सां गॾु, तव्हांजो सौट आहे, तव्हांजो मासात आहे, तव्हांजो चाचो आहे, तव्हांजो मामू आहे, तव्हांजो करीबी रिश्तेदार जंहिंसां तव्हांजो रत जो रिश्तो आहे। पर अल्लाह जे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पर हुनजी लिट में तव्हां सां दुश्मनी आहे, हू ताड़ में आहे, हू मौक़े जे अंदरि आहे, त जेकॾहिं मूंखे किथे बि को मौक़ो मिलियो आउं हिनखे किथां न किथां डायरेक्ट या इनडायरेक्टली आउं हुनखे नुक़सान पहुचाईंदसि। पर अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं तव्हां अहिड़ी लिकियल जेको तव्हां सां दुश्मनी जे ताड़ में आहे, दुश्मनी रखियो वेठो आहे, उनखे सदको कंदा, अल्लाह जे पैगंबर जो फरमानो आहे, पाण फरमाईंदा इन सदके जो डबल सवाब आहे। तव्हां उनखे सदको ॾींदा, नतीजतन मुंहिंजो ज़हन तव्हांजे लाइ चेंज थी वेंदो, ऐं ज़हन तव्हांजो चेंज त थींदो, पर प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेके करीबी रिश्तेदार आहिनि उन्हनि खे तव्हां सदको करियो, उन जे लाइ छा फ़ाइदा आहिनि? अल्लाह जे पैगंबर फरमायो असदक़तुल मिस्कीन सदक़तुन वला ज़िल रहम सदक़तुन वसिलतुन। हिकिड़ो सदको ऐं उन सां गॾोगॾु जेका से करीबी जे करे डबल सवाब, ऐं उन खां अलावा अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था तव्हां जॾहिं करीबी रिश्तेदार सां सदको कंदा, अल्लाह ताला तव्हांजे उम्र में बि बरकत विझंदो, तव्हांजी नेकी में, तव्हांजी उम्र में, तव्हांजे माल में अल्लाह ताला वधीक जेको आहे बरकत ॾींदो। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था जेको तव्हांजो खानदान आहे जंहिंमें तव्हांजा करीबी रिश्तेदार मिट माइट शामिल आहिनि, अल्लाह जे पैगंबर उन खानदान खे पोयां जुस्तजू ॻोल्हण जी तलकीन कई आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायो त अल्लमू मिन अंसाबिकुम मा तसिलून अरहामकुम। मुस्लमानो तव्हांजा जेके पोयां मिट माइट आहिनि, तव्हांजे पीउ जे रिश्ते में आहिनि, तव्हांजे ॾाॾे जे रिश्ते में आहिनि, तव्हांजे परॾाॾे जे रिश्ते में आहिनि, तव्हांजे माउ जे रिश्ते में आहिनि, तव्हांजे मासी जे रिश्ते में आहिनि, तव्हांजे यानी के अज़ीज़ करीब जेके पोयां वञो था उन रिश्तनि खे उनजी ॻोल्हा करियो, खानदान जो पीछो करियो, ऐं उन खानदान सां पीछो करण खां पोइ तव्हां उन्हनि सां सुलह रहमी करियो, सुलह रहमी करियो उन्हनि सां। अॼुकल्ह त ही दौर जेको हली रहियो आहे दोस्तो, इन दौर जे अंदरि त हिकु पीढ़ी खां ॿी पीढ़ी खां पोइ का सुञाणप ई कान्हे। हिन दौर जे अंदरि असीं महसूस इहे पिया करियूं त पीउ जे या ॾाॾे जे खानदान में या नाना जे खानदान में हिकु ॿी पीढ़ी खां पोइ का सुञाणप ई कान्हे। अल्लाह जे पैगंबर जो फरमान आहे, पाण सां फरमाइनि था पंहिंजे खानदान खे, पंहिंजे नसब खे सुञाणो, उनजी मालूमात वठो, ऐं उनजी मालूमात वठण खां पोइ तव्हां उन सां सुलह रहमी करियो।
रसूलुल्लाह फरमाइनि था जॾहिं तव्हां सुलह रहमी करियो था तव्हांजे लाइ सभ खां पहिरियों फ़ाइदो इहो आहे फ़इन्न सिलत रहम मुहब्बतुन फिल अहली उन सिलह रहमी जे करे तव्हांजे अहल में तव्हांजे खानदान में तव्हांजे नसब में उन सिलह रहमी जे करे मोहबत वधंदी पाण में मोहबत वधंदी अल्लाह जे पैगंबर फरमायो उन सां गॾो गॾु तव्हांजी मोहबत वठंदी मसरतुन फिल माल उनजी बरकत इहा थींदी जो अल्लाह ताला उन सिलह रहमी जे करे तव्हांजे माल में बरकत विझंदो तव्हांजे माल में बरकत ईंदी ऐं उन सां गॾो गॾु मनशाउन फिल असर ऐं सिलह रहमी करण जे करे रत जे रिश्तनि सां सुहिणी सलूकनि जे करे माइटी गंढनि जे करे अल्लाह ताला तव्हांजे जेको आहे सो उमिरि में बि बरकत विझंदो तव्हांजे उमिरि में बरकत वेंदो तव्हांखे डबल सवाब मिलंदो ऐं उन सां गॾो गॾु तव्हांजी मोहबत वधंदी तव्हांजे माल में बि वाधारो थींदो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो असांजे लाइ फरमान जारी कयो अल्लाह जे पैगंबर सां फरमायो मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फलयुसल्लि रहमा पाण फरमाता जंहिंजो ईमान अल्लाह ते आहे जंहिंजो ईमान आख़िरत ते आहे उन माण्हूअ खे खपे त पंहिंजे अज़ीज़नि सां रिश्तेदारनि सां ख़ासि करे रत जे रिश्तनि सां सुलह रहमी करे ऐं उन्हनि सां सां ताउन कंदो रहे उन सां मोहबत वधंदी तव्हांखे ख़बर आहे अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में मदनी दौर आहे मदीने जो दौर आहे अल्लाह जे प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जो जेको मिस्ताह नाले भाणे जो आहे उनजो ताउन बंदि करे छॾियो सबबु कहिड़ो ही मिस्ताह उहो अबू बकर रज़ी अल्लाह ताला जो भाणे जो आहे जेको गरीब ऐं मिस्कीन माण्हू आहे पर उन जो हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह ताला सां रब्त जो रिश्तो आहे जॾहिं जेका अमा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा ते जिन माण्हू इल्ज़ाम हुयो जिन बहतान हुयो ही मिस्ता रज़ी अल्लाह ताला अन्हु अबू बकर रज़ी अल्लाह ताला जो भाणे जो अमा आयशा जे बहतान में उन सां गॾु शामिल थी वियो उन्हनि सां गॾु शामिल थी वियो उन्हनि जे ॻाल्हि में अची वियो जंहिंमें अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खे तकलीफ़ आई मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे छा तकलीफ़ आई आहे पर जॾहिं बीबी आयशा रज़ी अल्लाह ताला जे बरात जूं बेगुनाह जूं अल्लाह ताला उन जे सफ़ाई जे लाइ क़ुरान करीम जूं आयतूं नाज़िल कयूं नतीजो इहो निकिरो जॾहिं ख़बर पइजी वई त अमा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा बेगुनाह आहे ऐं मदीने जे मुनाफ़िक़नि माण्हू जेको सो बीबी आयशा रज़ी अल्लाह ते ग़लति इल्ज़ाम हुयो आहे बहतान आयो आहे जॾहिं इहा ख़बर पए थी हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ख़बर पए थी हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अल्लाह पाक जो कसम खणी ॻाल्हि कई त अॼु ॾींहं खां पोइ मुंहिंजे भाणे जे मिस्ताह रज़ी अल्लाह ताला खे आऊं हुन सां माली ताउन कोन कंदसि माली ताउन बंदि करे छॾे ऐं अल्लाह जो कसम खणी करे ॻाल्हि कई त अॼु ॾींहं खां पोइ आऊं ताउन भाणे जे सां न कंदसि अल्लाहु अकबर अल्लाह रब्बुल आलमीन क़ुरान करीम जी आयत नाज़िल फरमाई त उहे माण्हू वलायातिल उल फज़ल मिनकुम वसाते उहे माण्हू जेके अल्लाह जो कसम खणी करे जेके कुशादगी वारा आहिनि जेके मालदार माण्हू आहिनि उन्हनि खे इहा शइ थी चुकाए जो अल्लाह ताला जो कसम खणी करे मिस्कीननि गरीबनि क़रीबी रिश्तेदारनि रत जे रिश्तेदारनि सां ऐं जेको आहे सो माली ताउन बंदि कया छा तव्हां ॻाल्हि खे नथा पसंदि करियो अल्लाह तव्हां उन्हनि जी ग़लतियुनि खे उन्हनि जे खताउनि खे जेका उन्हनि जेका मिस्ता रज़ी अल्लाह ताला इहा ॻाल्हि कई उनखे दर्द न करियो मुस्लमानो छा ॻाल्हि खे तव्हां पसंदि कोन करियो जो इन ॻाल्हि जे करे तव्हां जो ताउन जारी करियो उन सां माली ताउन करियो अल्लाह ताला तव्हांजे दर्द करण जे करे माफ़ करण जे करे अल्लाह ताला इन अमल जे करे ताउन करण जे करे अल्लाह तव्हांजे गुनाहनि खे माफ़ करे छॾींदो त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो अॼु हिन दौर जे अंदरि जंहिं दौर मां असीं गुज़री रहिया आहियूं क़रीबन ईअं ॾिठो वञे थो त हर ॻोठ में हर क़ौम में हर राज में हर शहर में हर इलाइक़े में असीं मुस्लमान
असीं रत जा रिश्ता जेके क़रीबी वेझा आहियूं उहे हिक ॿिए सां जेको असां विछड़ियल आहियूं, हिक ॿिए में असांजा विछोड़ा आहिनि। असीं हिक ॿिए जो मोह ॾिसण लाइ तयारु कोन हूंदा आहियूं, असीं हिक ॿिए सां ॻाल्हाइण जे लाइ तयारु कोन हूंदा आहियूं, असीं हिक ॿिए सां ताउन करण जे लाइ तयारु कोन हूंदा आहियूं। ॿियो त परे जी ॻाल्हि आहे, हिकिड़ी मस्जिद में असीं गॾु नमाज़ पढ़ण लाइ बि तयारु कोन हूंदा आहियूं। इन करे त मता उहो अमरा जेको आहे मूंखे मिली वेंदो, हथ ॾींदो या क़रीब थींदो, या जेको आहे उन सां मता मूंखे ॻाल्हाइणो न पइजी वञे। अॼु ही भाउ खां धार आहे, चाचो जेको आहे सो भाइटे खां धार आहे, भाइटो चाचे खां धार आहे। उन सां गॾोगॾु हे क़रीबी जेका रिश्तेदार आहिनि असांजा हिक ॿिए खां धार थी चुका आहिनि। उन करे अल्लाह रब्बुल आलमीन असांखे इहो बार बार हुकुम कयो आहे त मुस्लमानो पंहिंजे रत जे रिश्तनि खे सुञाणो, उन्हनि सां सुठो सलूक करियो, उन्हनि सां सुहिणो सलूक करियो। दोस्तो, मुंहिंजी तबियत ॾाढी ख़राब आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह जो अल्लाह रब्बुल आलमीन जे करम सां जेकी कुझु मूं थोरो ॿुधायो आहे, अल्लाह रब्बुल आलमीन ते अमल करण जी तौफ़ीक़ था फरमाए। मुंहिंजो गलो ॾाढो वेठल आहे, उहे ॻाल्हाइण में ॾाढी तकलीफ़ थिए पई, छो त मुंहिंजी तबियत 2 ॾींहंनि खां वॾी ख़राब आहे। डॉक्टर साहब पहुची चुका आहिनि अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन असां सभिनी मुस्लमान खे सही माना में क़ुरान हदीस खे सम्झण जी तौफ़ीक़ था फरमाए।